अच्छा पिया जो खान बहादुर जे छोरे के धक्का हणी आया आहियो? हाँ? मां तव्हांखे गाह करण जे लाइ मोकिलियो हो या झेड़ो करण जे लाइ? इहो वरी नओं ॾचो ॻिचीअ में विधव हा? दा दरी बटमा एगी बी दा दबरी दो धूड़ वञी पाए। जेकर मुंहिंजे लाइ घटि वधि ॻाल्हाई त छा थी पियो? रस्तनि ते गुथा भुंकंदा रहंदा आहिनि, असां केतिरनि जो वात बंदि करे सघंदासीं? मासा त मूं झेड़े खे रोकण जी वॾी कोशिश कई ऐं शुरू सां मासा खे तंग कयो ऐं झेड़ो थी पियो। सही कम कयो अथव, सही। हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी यादि रखे छॾियो ॿई ॼणा, कॾहिं बि कंहिंसां का झड़प थिए न त ॿार ॾेई अचिजो, बल्कि ॿार खाई वापसि घर में न अचिजो। बाबा तूं ईअं चई हिननि जो मथो ख़राब न करींसि, न त सॼो ॾींहुं माण्हुनि सां विढ़ंदा वतंदा। हाणे ॾिसजोसि त इहो खान बहादुर असांजो जीअण हराम कीअं थो करे। हाँ, खान बहादुर छा कंदो इहो खान बहादुर असांखे? छा कंदो? असांजूं मेहूं लुटियूं करे वेंदो या असांखे फाही चढ़ाए छॾींदो? हाँ? कहिड़े बाग़ जी मूरी आहियो खान बहादुर? इन खान बहादुर खे ॾिसी वठंदासीं ऐं हुनजे टरड़े पुट खे बि। जेकॾहिं बि का इन खान बहादुर आड़ा कूड़ी कई, क्या बोई हिकु लाला माल खलास। बहरहाल साल अचे त पाण में भी सलाह मसलत कयूं त पाण खे अॻिते छा करिणो आहे। उने जे न पुपी न तो तोखे छोकरी खे बचाए न तोखे गोली हणी छॾी, उने तोखे मारियो था। ऐं तव्हां वरी उन भाई की गोली ऐं तव्हां भई कॾहिं तड़पी मरी विया। निकिरे मुंहुं न रड़ कई, मुंहिंजी अखि खुली वई। पोइ ख़ैर बाबा शामिर ख़्वाब में भला केरु माण्हू कंहिंखे मारींदो आहे उहो मरी थोरे वेंदो आहे। ख़ैर आहे, तूं इन ॻाल्हियुनि ते परेशान न थींदो कर। पर तूं हिते छो सुतो पियो आहीं? हल हली पंहिंजे कमरे में सुत। शाबाश हल। न दादा न, मूंखे अकेले में न डपु थो लॻे। दादा आ तुंहिंजे कमरे में तो सागर सुमा। हाँ शामिर, मैं वो परेशान नहीं करेगा। अच्छा हलिया सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।